ते असांजा जेके उहे नौजवान जेके हिस्ट्री सब्जेक्ट खणणु चाहिनि था या पढ़णु चाहिनि था त उन्हनि जे लाइ असांखे ॿुधायो त हिस्ट्री सब्जेक्ट केतिरो अहम आहे या उन में कहिड़ियूं कहिड़ियूं उन जूं आउटलाइन्स आहिनि. ऐं लेट मी इंट्रोड्यूस हिस्ट्री एज़ अ सब्जेक्ट जेको आहे त बाक़ी दुनिया में त हिस्ट्री आहे या कंहिं दौर में वर्ल्ड हिस्ट्री एंड जियोग्राफी सिंगल सब्जेक्ट गॾियल सब्जेक्ट हो. ठीकु आहे. पोइ लेटर ऑन असां वटि जेको आहे हिस्ट्री जनरल हिस्ट्री याने दुनिया जी तारीख़ हिकु तरफ़ कई, वरी मुस्लिम हिस्ट्री या हिस्ट्री ऑफ इस्लाम चओ बहितर टर्म त इहो आहे, हिस्ट्री ऑफ इस्लाम चइजे, उहो जेको आहे अलॻि कयो वियो आहे असां वटि जेको आहे. बल्कि हिते असां वटि त कॉलेज में असांखे मौक़ो मिलंदो आहे त हिते पंहिंजे कॉलेज में जनरल हिस्ट्री ऐं थोरे मुस्लिम हिस्ट्री जो वाहिद उस्तादु आहियां. सो मूंखे मौक़ो मिलंदो आहे त ॿिन्ही क़िस्मनि जे स्टूडेंट्स खे पढ़ाईंदा आहियूं. सो बाक़ी जेको आहे इंट्रोडक्शन में इहा आहे त हिस्ट्री त बुनियादी तौर ते स्टोरिया लफ़्ज़ आहे यूनानी ॿोली जो, उन मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे वाक़ियो, इवेंट, हैपनिंग, या इन खे अरबीअ में तारीख़ या अल तारीख़ चवनि था. उन जी माना बि इहा ई साॻी त टू डिटरमाइन द टाइमिंग ऑफ एन इवेंट आर हैपनिंग इन द पास्ट. सो हाणे इहा आहे उन जी माना, लफ़्ज़ी माना. ऐं ॿी माना इहा आहे त सिंपली इट इज़ एन स्टोरी ऑफ द पास्ट, बाबा माज़ी जी कहाणी आहे. पर जेके डेफिनेशन में वेंदासीं त डेफिनेशन में इहो आहे त an event to determine about happening of an event through research and inquiry. हाँ, through research and inquiry में जेके आहे न पोइ सुवाल जवाब बि थियनि त भई मिसाली ॻाल्हि को वाक़ियो थियो त उन जी टाइमिंग त भई कॾहिं थियो, ठीकु आहे, लोकेशन ते ईंदासीं कहिड़ी जाइ ते थियो, ठीकु आहे, हा, वेयर वाट आरो, ऐं मुहरकात छो थियो ऐं हाउ कीअं थियो, ठीकु आहे. इहो शयूं जेके रिसर्च इंक्वायरी जे पोइ इन में असां ईअं चवंदा आहियूं त जीअं जेको आहे अदालत में जेको जरह थींदी आहे उन में विटनेसिस ऐं एविडेंस जो जेको तमामु घणी इम्पोर्टेंस हूंदी आहे, ईअं तारीख़ में बि जेको आहे विटनेसिस ऐं एविडेंसिस जी तमामु घणी इम्पोर्टेंस आहे जेको आहे तो माना उनखे ग़लति या सही साबित करण जे लाइ. तव्हां हिकिड़े हिस्ट्री जे शागिर्द तौर जेकॾहिं तव्हां खां मां ईअं राय वठां, हिकिड़ी जनरल राय, त असां वटि इहा शइ छा अप्लाई थियल आहे तारीख़ में, जेका असां वटि तारीख़ लिखियलु आहे, जेका तव्हां ॻाल्हि कई पए. सर ॻाल्हि ईअं आहे त अरब जेके तारीख़दार मोरख रहिया आहिनि उन्हनि कंहिं जाइ ते माना घणे भाङे इहो ई चवंदा आहे त इन खे नालो ॾींदा आहे तलाश हक़ जो, सर्च फॉर ट्रुथ. ऐं तव्हां यूनानी हो चवंदा आहिनि त वर्च्यू इज़ नॉलेज, गुड वर्च्यू मीन्स गुडनेस, ठीकु आहे. सो तलाश हक़ या वर्च्यू इज़ नॉलेज जी जेकॾहिं तव्हां एसेंस कढंदो साॻियो ई निकिरंदो जेको आहे त भई सुप्रीम नॉलेज इहा आहे जेके वधि खां वधि अवां कोशिशि कयो त सही खां सही जेकी उन दौर में हाणे असां सम्झा थी पायूं जेकॾहिं, हा, पोइ थींदो ईअं आहे त जेको आहे पोइ कोशिशि इहा हूंदी आहे त मेजॉरिटी ऑफ हिस्टोरियंस छा था चवनि, ठीकु आहे. जीअं असां ॻाल्हि कईसीं न त जेको आहे एविडेंस जी ज़रूरत हूंदी आहे, विटनेसिस जी. असां वटि विटनेसिस कहिड़ा आहिनि, पुराणा किताब, ठीकु आहे, तारीख़ रिकॉर्ड जेको आहे, गवर्नमेंटल जेको रिकॉर्ड आहे या आर्काइव्स जेके उनखे चवंदा आहिनि, आर्कियोलॉजिकल जेके साइट्स आहिनि उतां तव्हांखे जेको एविडेंस वग़ैरह मिले, ठीकु आहे. ऐं उनखां अलावा जेको आहे तव्हांजे अबनि ॾाॾनि खां जेके कहाणियूं ॿुधो था, मिथोलॉजी या फोक विज़डम जेके असां चऊं था, उहो इहे मिलाए करे सभु जेको आहे तारीख़ी मवाद जेको आहे इकठो कनि थियूं. तव्हां सम्झो था त दुनिया जी तारीख़ जे हवाले सां बि असां ॻाल्हि कयूं, पर ख़ासि तौर ते जॾहिं असां साउथ एशियन कंट्रीज़ जी ॻाल्हि कयूं, छो त असांजो तालुक़ु घणो उन्हनि सां आहे, त छा तारीख़ सही माना में को अणधुरी थी लिखी वई आहे? सर ॻाल्हि ईअं आहे त मिसाल जी ॻाल्हि चवंदा आहिनि त वन नेशन्स हीरो इज़ अदर नेशन्स विलेन. फॉर एग्ज़ाम्पल असांजे लाइ क़ाइदे आज़म असांजो हीरो आहे, ठीकु आहे, पर छा इंडियंस उनखे जेको आहे हीरो मञी था? इम्पॉसिबल जेको आहे. ईअं असां नेहरू खे हीरो कोन चवंदासीं या वल्लभ भाई पटेल खे हीरो असां न चवंदासीं, ठीकु आहे न. त ईअं आहे त हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको तारीख़दान जंहिं मुल्क जो आहे ऐं पंहिंजे मुल्क जी उहा तारीख़ लिखे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी इमोशनल अटैचमेंट उन सां आहे. इहो उनखां टोटली असां चऊं त उहो उनखां धार हुजे न, ठीकु आहे. अच्छा, ॿियो ईअं बि आहे त आया मुस्लिम आहे गैर मुस्लिम आहे या कहिड़े मज़हब सां वास्तो रखे थो. हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हां खां क्रॉस क्वेश्चन कयां था इन हवाले सां. ॾिसो, तारीख़दान खे मुस्लमान
हिंदू या ईसाई थी तारीख़ लिखणु खपे या उनखे न्यूट्रल थी लिखणु खपे? सवाल इहो आहे। सर मुंहिंजे ख़्याल में त इहो बहितर आहे त न्यूट्रल थी लिखणु खपे। त हक़ीक़त जेकी पर इहो साॻी ॻाल्हि कंदासीं त उन जेको तारीख़दान मौरिख आहे उन जो मज़हब, उन जी नेशनलिटी ऐं उन जूं सर्कमस्टेंसिस जंहिं दौर में उहो हुयो, आया उन ते को प्रेशर त न हुयो, यानी को दरबारी त न हुयो। बिल्कुलु ठीकु आहे, इहे घणियूं शयूं आहिनि। पोइ थींदो ईअं आहे त असांखे त भई पाकिस्तान लाइ या सिंध लाइ ठीकु आहे असांजे तारीख़दान त हीअं लिखियो आहे, पर हलो इंडियन्स खे बि छॾियो ठीकु आहे, पर जेको फ्रांस जो राइटर आहे, को जर्मन जो राइटर आहे, या जेको आहे यूरोप या अमेरिका जो को राइटर आहे, वॉट ही सेज़ अबाउट अस, ठीकु आहे, दैट इज़ आल्सो इम्पॉर्टेंट। पर इट डज़ंट मीन त जेकॾहिं उहो ॿाहिरियों ई हुजे पर ग़लति हुजे, जीअं त असां तारीख़ जो नालो ॾिनोसीं तलाश हक़ जो, हिते साईं अछो ऐं कारो ॿई गॾियल आहिनि। इट इज़ वेरी डिफिकल्ट टू माना आइडेंटिफाई विच इज़ राइट और विच इज़ रॉन्ग। पर इहो सम्झो त कूड़ ऐं सच ॿई मिलियल आहिनि, पैरालेल हलनि था। ईअं न आहे त असां हिकिड़ा तारीख़ जा पना जेकॾहिं पढ़ूं था त उन में असांखे खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि उहे एक्ज़ेग्रेशन्स बि मिलनि थियूं। या सिंध जी जेका तारीख़ लिखी वई आहे, तव्हां हिकिड़े हिस्टोरियन तौरु, हिकिड़े हिस्ट्री जे प्रोफेसर तौरु सम्झो था त उहा केतिरो परसेंट ठीकु आहे, सही तारीख़ लिखी वई आहे? साईं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं फैक्ट ऐं फिगर्स जी ॻाल्हि आहे, यानी सन जी ॻाल्हि आहे, उन ते मुंहिंजे ख़्याल में जेको आहे डिफरेंसिस घटि आहिनि, पर मुख़्तलिफ़ एंगल्स खां पंहिंजी परसेप्शन आहे, या सम्झो त जंहिं रंग जो गिलास या शीशो पाए उहे शयुनि खे ॾिसनि था उन जी वधीक इम्पोर्टेंस आहे। मां तव्हांखे मिसाल ॾियां त 1857 जी जेकी जंग आज़ादी जो असां उनखे जंग आज़ादी चवंदा आहियूं, हिंदुस्तान वारो या पाकिस्तान वारो जेको आहे, ठीकु आहे, छो त असां खां हुकूमत खसी वई, असां मुस्लमान हुकुमरान हुया, मुग़ल बादशाह खां हुकूमत खसी वई, ठीकु आहे। ईअं एज़ इंडियन नेशनलिस्ट हिकिड़ो इंडियन बि सोचींदो त बाबा जेको आहे ठीकु आहे, मुग़ल हुया, मुस्लमान हुया, पर पोइ बि इंडिया जा हुया, हितां जा हुया, हिते उनखे 500 साल थी विया जेको आहे, उन्हनि खां हुकूमत खसी वई जेको आहे। 1857 जी गॾियल माना हिकिड़ो गॾियल जंग आहे जेको आहे ब्रिटिशर्स जे ख़िलाफ़ु। सो पर उनखे जेको ब्रिटिश राइटर आहे या यूरोप जो राइटर आहे, उनखे उहो बग़ावत थो चए या म्यूटिनी ऑफ सिपॉइज़। त भई जेके उतां जा लोकल सोल्जर्स आहिनि, इंडियन जेके सोल्जर हुया, उन्हनि बग़ावत कई, ठीकु आहे। त इहा ई साॻी शइ, यानी जंहिंखे असां आज़ादी जंग आज़ादी चऊं था, हू उनखे बग़ावत चवनि था, ठीकु आहे न। ईअं मिसाल जी ॻाल्हि असां चवंदा पंहिंजी पाकिस्तान खे असां आज़ादु कयोसीं, अलॻि धार मुल्क ठाहियोसीं जेको आहे, असां आज़ादी वरितीसीं। ईअं इंडियन जेको आहे उहो लिखंदो त असांजी मदरलैंड खे हिननि 2 टुकड़ा करे छॾियो जेको आहे, ठीकु आहे। इहो पंहिंजे उन सां ज़ाविये सां ॾिसंदा आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं मुस्लमान ऐं गैर मुस्लमान जी फॉर एग्ज़ाम्पल ॻाल्हि कयूं त जेकी यहूदियुनि जी वर्जन हूंदी जेको आहे इस्लाम जे लाइ, उहा थोरो असांखां डिफरेंट आहे, जेकी असांजी वर्जन आहे उहा उन्हनि खां डिफरेंट आहे। सो ॻाल्हि ईअं आहे त उन में बि न्यूट्रैलिटी फैक्टर जेकी आहे उहा तमामु अहम आहे, ठीकु आहे। त उन में असां इहो ॾिसंदा आहियूं त मेजॉरिटी ऑफ हिस्टोरियंस उहे कहिड़ी राय ॾियनि था, ठीकु आहे। पोइ इहा असांजी हा समटाइम्स ईअं बि थी सघे थो त को हिकिड़ो हिस्टोरियन हुजे जेको सही हुजे ऐं मेजॉरिटी ग़लति हुजे, पर अक्सर वाक़िअनि में ईअं आहे। मिसाली ॻाल्हि सिंध जी तारीख़ जे मुतालिक़ जेको आहे, मोहम्मद बिन क़ासिम 711 ईस्वी में असां वटि आयो, 715 में उनखे हितां गिरफ़्तार करे, कंहिंजो ख़्यालु आहे वरी हिकिड़ो किताबनि में आहे त बाबा उनखे गऊं जी खल में जेको आहे बंदि करे जेको आहे तशद्दुद करे मारे ऐं इराक़ ऐं जेको आहे दमिश्क मोकिलियो वियो, ठीकु आहे। हिकिड़ो इहो ख़्यालु आहे त बाबा न जेको आहे हू त जीअं त उते बादशाह चेंज थियो, वलीद बिन अब्दुल मलिक जी वफ़ात थी, उन सुलेमान बिन अब्दुल मलिक आयो, सुलेमान बिन अब्दुल मलिक, वलीद बिन अब्दुल मलिक ॿई भाइर में इन्हनि जी तख़्त ते जंग हुई, ठीकु आहे। पोइ उन जे भाउ जे मरण खां पोइ जीअं पाण बादशाह थियो त पोइ हुन सभई गवर्नर मटाए इंक्लूडिंग सिंध जो गवर्नर। पोइ इन ते ज़बरदस्त नमूने ॾाढो सुठे तरीक़े सां डॉक्टर पंहिंजो सुलेमान नदवी साहब जो किताबु आहे, जेको पाकिस्तान जे ठहण खां मुंहिंजे ख़्याल अॻु जो लिखियलु आहे, तारीख़ सिंध चइनि जुल्दनि में आहे। असां वटि हाणे सिंधीअ में कंहिं अकेडमी पारां उनखे जेको आहे जी जी जी
त आउं उन में पढ़ियो आहे त उते इवन इराक़ में या दमिश्क में हू जेल में आहे ऐं उते जेल मां बि हुन जी ख़त लिखिया आहिनि त इहो माना साबित थो करे त बाबा हीअ जेको गऊं जी खल में हुनखे ॿधो वियो इहो ग़लति तासुर आहे जेको आहे हा मफ़रूज़ो आहे ऐं थियो ईअं हो त हू हिनखे वाक़ई जेको बाद में जेको गवर्नर आयो अबी कबाश चवनि था उनखे यज़ीद बिन अबी कबाशा या कबशा ईअं नालो आहे उनखे गिरफ़्तार करे वाक़ई पोइ उन ते तशद्दुद थियो या जेको आहे पर इहा साबित थो थिए त उनजी माना उते जेल में वफ़ात थी वई आहे जेको आहे सिंध ते जेके काहूं थियूं आहिनि उनजो हिकिड़ो त बुनियादी कारण असांखे इहो सम्झ में अचे थो सिंध हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क रहियो आहे सदियुनि खां वठी खणी असां मुंहिंजदड़े जी तारीख़ खां वठी ॾिसूं था त एग्रीकल्चर जे हवाले सां ॿियनि हवालनि सां इकोनॉमी जे हवाले सां सिंध हिकिड़ो रिच माना इलाइक़ो रहियो आहे ॿियो सिंध ते जेको काह जो वॾे खां वॾो सबबु रहियो आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां या सबबु खे असां खणी छॾियूं बि सही पर उनजो हिकिड़ो वॾो नुक़सानु जेको थियो आहे काहुनि जो उहो इहो आहे त लाइब्रेरियूं असां वटि साड़ी वियूं ऐं ख़तमु थी वियूं यानी उहे कलमी नुस्ख़ा जेके आहिनि उहे असां वटां ख़तमु थी विया उन्हनि जे ख़तमु थी वञण सां बि शायदि असांजी तारीख़ विसारिजी वई छो त उन में बि खोड़ सारी हिस्ट्री लिखी वई हूंदी सर बेसिकली तारीख़ हिन वक़्तु जो वॾे में वॾो जेको उनजो ज़ख़ीरो आहे त उहो बुक्स जी शिकिल में आहे हाणे खणी मीडिया जो दौरु आहे ठीकु आहे प्रिंट मीडिया वग़ैरह इहे नेट वग़ैरह हा इलेक्ट्रॉनिक मीडिया उहो लाइब्रेरीज़ सम्झो उहे बि लाइब्रेरीज़ आहिनि महफ़ूज़ आहिनि ठीकु आहे पर पुराणो तरीक़ो किताबनि जो हूंदो हा वाक़ई ईअं थियो आहे माज़ी में मिसाल जी ॻाल्हि इस्लामी दौर में बि थियो आहे त सिकंदरिया में जेको आहे किताब सड़ाया विया लाइब्रेरी साड़ी वई हलाकू ऐं चंगेज़ ख़ान बि हिननि बि सड़ायूं ऐं किथे कंहिं में दोस्त खां कंहिं डिस्कशन में इहो ॿुधो त शायदि सिंध में बि साड़ियूं वयूं आहिनि ही इलाइक़ा जॾहिं ॾाढो माना साइंस में टेक्नोलॉजी में तरक़ी करे रहिया हुया बेसिक थ्योरीज़ तव्हांजा सभु जेके आहिनि हितां जा माण्हू ॾेई रहिया हुया त उन वक़्तु ॾिसूं था त यूरोप इवन डार्क एजिस में आहे बिल्कुलु ठीकु आहे पोइ हीअ जेका शिफ्टिंग सॼी थिए थी ऐं वरी असां जहिड़ो डार्क एजिस में हलंदा था वञूं आहिस्ता आहिस्ता साइंस टेक्नोलॉजी जे हवाले सां असां पोइ था हलंदा वञूं ऐं असां वटि वरी तारीख़ी तौर ते तव्हां ॾिसो त मज़हबनि उन शइ जी जाइ अचे वरिती हिन रिप्लेस असांखे जेको आहे साइंस जी जॻह ते मज़हबनि कयो ऐं होॾे वरी हुननि मज़हब खे एन हिकिड़ी पंहिंजी यानी पर्सनल शइ सम्झी एडॉप्ट कयो त कोई बि कहिड़े बि मज़हब कहिड़े बि नज़रिए फ़िरके तहत हले पर साइंस ऐं टेक्नोलॉजी खे न असांजी जेका हिकिड़ी पस्ती आहे उनजो हिकिड़ो बुनियादी सबबु इहो बि मां सम्झां थो आहे जेकॾहिं तारीख़ जे हवाले सां ॾिसंदासीं सर ॾिसूं त पुराणे में पुराणी तहज़ीब इराक़ वारनि जी सुमेरियन ऐं बेबीलोनियंस ठीकु आहे पोइ इजिप्शियंस जी ठीकु आहे ख़ुदा जो तसवुरु जेको आहे कंहिं न कंहिं फॉर्म में रहियो आहे बिल्कुलु सही आहे ठीकु आहे को सिज जी पूॼा कंदो को चंड जी पूॼा कंदो को दरिया जी ऐं वणनि जी ॿूटनि जी जेको आहे को जेको आहे पैगम्बरनि जी ॻाल्हि कई पैगम्बर आया उन्हनि जेको आहे उहो मैसेज खणी आया ठीकु आहे पर मिसाल ॻाल्हि जेके मिस्र जा फिरोन आहिनि उहे चवंदा बाबा माना उन्हनि जो होरस हिकिड़ो सन गार्ड हुयो उहो चयो बाबा उन असांखे पावर्स डेलीगेट कया आहिनि जेको आहे ट्रांसफर कया आहिनि असांखे ॾिना आहिनि हाणे असांजो राइट आहे तव्हां ते हुकूमत कयूं ठीकु आहे न पोइ इहा शइ थी आहे त मज़हब जो मिसयूज़ जेको आहे ख़ासि तौर ते मथे तबिके कयो आहे इहो वॾे पैमाने ते थियो आहे ऐं ॿियो किलरगी या असां उनखे चऊं त जेको मज़हबी बाबा आहिनि या उन वक़्त जो मुला जेको आहे उनखे पंहिंजे ज़ाती मुफ़ाद ख़ातिर मिसयूज़ ॾिसो न जॾहिं असां कयो आहे इवन मज़हबी उहे माण्हू माना उहे मज़हबी माण्हू भला सचल साईं जो मिसाल तव्हां वठो घणी पुराणी ॻाल्हि कोन्हे का हाफ़िज़ क़ुर बि हुयो पर उहो चवे थो त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया शेखी पीरीअ बुज़ुर्गीअ बेहद भुलाया इहे शयूं जेके आहिनि इहे शयूं ज़ाहिर आहे उन रिजिडिटी जो हिकिड़ो रिएक्शन आहे मां सम्झां थो इन हवाले सां अच्छा हाणे असां वरी अचूं था पंहिंजे साॻी उन ॻाल्हि ते मां चाहींदुसि त हिस्ट्री एज़ अ सब्जेक्ट जेकॾहिं कोई नौजवान ॿार खणणु चाहे थो त उहो उनखे आउटलाइन्स कहिड़ियूं आहिनि तव्हांजे सिलेबस जे अंदरि जेके उनखे पढ़णी पवंदियूं सर जेकॾहिं को अदो या आदि मास्टर्स इन जनरल हिस्ट्री करणु थो चाहे त जनरल हिस्ट्री में हिकिड़ा कंपलसरी सब्जेक्ट पेपर आहिनि हिकिड़ा ऑप्शनल आहिनि कंपलसरी में सिंध जी तारीख़ आहे ऐं एंशंट इंडो पाक हिस्ट्री आहे
ठीकु आहे, करंट पाकिस्तान स्टडीज़ वग़ैरह सही इहे आहिनि। हिस्ट्री ऑफ मॉडर्न इस्लामिक वर्ल्ड आहे जी, उन में जेको आहे इंडोनेशिया, मलाइशिया, टर्की, ईरान, इजिप्ट, इन्हनि जी जेकी आहे माना सम्झो त इहे 20 सदीअ खां वठी हिन वक़्तु ताईं जेकी उते पॉलिटिकल सोशल ऐं जेकी तब्दीलियूं अची उन जे बारे में आहे। सही ऐं बाक़ी ऑप्शनल में जेको आहे यूरोप जी हिस्ट्री आहे, हिस्ट्री ऑफ मॉडर्न यूरोप जेको आहे ही मुंहिंजे ख़्याल में त फ्रांसीसी इनकलाब खां वठी ऐं 1968 ताईं माना सर्द जंग वारे दौर ताईं जेको आहे हुनखे खणी ईंदा आहिनि। हिस्ट्री ऑफ अमेरिका आहे, उहो अमेरिकन इंडिपेंडेंस खां जेको आहे 1776 1783 खां ऑनवर्ड्स जेको आहे एट प्रेज़ेंट जेको आहे उन जे बारे में पढ़ाईंदा आहिनि। ॿियो ईअं ऑप्शनल में मुंहिंजे ख़्याल में हिस्ट्री ऑफ ग्रेट ब्रिटेन या इंग्लैंड आहे, या हिस्ट्री ऑफ रशिया आहे, या मे बी हिस्ट्री ऑफ चाइना वग़ैरह हुजे। सो हिस्ट्री एज़ अ जनरल जेको आहे, बाक़ी हूं त इस्लामिक जेकी हिस्ट्री आहे उन में त वरी होली प्रॉफिट खां वठी जो दौर खां वठी जेको आहे हिन वक़्तु ताईं जेको कुझु आहे उन जे बारे में आहे, उहो त वरी असां वटि अलॻि डिसिप्लिन आहे। पर घणे भाङे जेको आहे हिस्ट्री खे कवर जेको आहे जनरल हिस्ट्री कवर करे। हाणे हिकिड़ो मां इन करे पुछां थो ख़ासि तौर ते त ही जहिड़ो उन्हनि नौजवाननि जे तरफ़ां मां सुवाल तव्हां खां पुछां थो त हर नौजवान असां खां जॾहिं सब्जेक्ट चॉइस करे थो त पुछे थो साईं इन जो स्कोप कहिड़ो आहे? हा, स्कोप पहिरीं ॻाल्हि इहा आहे, स्कोप खां अॻु में असां इन जी इम्पोर्टेंस खे वठूं। इम्पोर्टेंस इहा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी पंहिंजी ज़ाती शनाख़्त आहे हिस्ट्री। सही, ठीकु आहे। हूअं त मिसाल जी ॻाल्हि मां ॿारनि खे क्लास में चवंदो आहियां, पुटु तव्हां इवन मेडिकल साइंस जा आहियो या इंजीनियरिंग जा आहियो, पर तव्हांखे ख़बर आहे त बुनियादी तौर ते तव्हां उनजी तारीख़ था पढ़ो। ठीकु आहे, मेडिकल साइंस जी तारीख़ था पढ़ो या इंजीनियरिंग जी तारीख़ था पढ़ो। बुनियादी तौर ते असां जेको पढ़ायूं था बुनियादी तौर ते तारीख़ ई आहे। हा, असांजो वास्तो जेको आहे घणे भाङे जेको हिस्ट्री जो तालुक़ु आहे, जेके इन जनरल जेको आहे उहो पॉलिटिकल हिस्ट्री, सोशल एंड इकोनॉमिकल, पर घणे में घणो हिन वक़्तु जेको ज़ोर आहे उहो पॉलिटिकल हिस्ट्री ते ई आहे। हा, वरी पॉलिटिकल साइंस ऐं समाजियात वरी अलॻि उन जूं ब्रांचूं इहे लेटर आहिनि, पोइ उन मां उन जूं ऑफशूट ई आहिनि। पोइ पॉलिटिकल साइंस में मिसाल जी ॻाल्हि प्रिंसिपल्स ऑफ पॉलिटिक्स या थ्योरीज़ आहिनि। ठीकु आहे, ईअं हिस्ट्री में या फिलासफ़ीअ में फिलासफ़ी ऑफ हिस्ट्री आहे। ठीकु आहे, फिलासफ़ी ऑफ हिस्ट्री जेको आहे मास्टर्स में बि माना अलॻि सां पेपर आहे। अंडरस्टैंडिंग द फिलासॉफिकल प्रिंसिपल्स जेको आहे न डिफरेंट जेके थ्योरिस्ट या जेको फिलासफ़र्स अबाउट हिस्ट्री ॾिना आहिनि, त तारीख़ बुनियादी तौर ते आहे छा? फिलासफ़र ऑफ हिस्ट्री हुयो या हिस्टोरियन हुयो वेचू। उनखे पहिरियों दफ़ो हिनखे टर्म नओं हिकिड़ो टर्म ईजाद कयो, उनखे मॉडर्न साइंस या न्यू साइंस हिनखे चयो। हा, उन पंहिंजो ज़ावियो ॾिनो न त बाबा हिकिड़ो अहिड़ो दौरु हूंदो हो जेको आहे देवताउनि जो दौरु हो, हिकिड़ो उहो दौरु हो जेको हीरोज़ जो दौरु हो, हाणे कॉमन मैन जो दौरु आहे जेको आहे हुन तारीख़ खे इन टिनि हिसनि में विरायो आहे। ऐं उन इहा ई सम्झाइण जी कोशिशि कई आहे त बाबा के हिस्टोरियन ई सम्झंदा आहिनि त हिकिड़ी लाइनियर फॉर्म में वञे थी, एरो जी शिकिल में तारीख़ वञे थी, यानी असां अॻु खां अॻु आहियूं। हा, ईअं थियो आहे त तारीख़ खे आउं त ॾिसंदो आहियां त ह्यूमन टोटल कंटिन्यूअस स्ट्रगल आहे तारीख़, जिहद मुसलसिल असां उनखे चऊं कंटिन्यूअस स्ट्रगल आहे। हा, ईअं थियो आहे त हिकिड़ी तहज़ीब जेकी आहे उन में डेवलपमेंट रुकिजी वई आहे, पर उन जो उहा ॿी तहज़ीब हिकिड़ी तहज़ीब जो डार्क एज वारो पीरियड आहे या हिकिड़ी तहज़ीब पेरिश थी वई आहे, पर ॿी तहज़ीब जेको आहे उहो उनखे संभालियो आहे, उहो उनखे एडवांस लेवल ते वठी आहे, ऐं इहो सिलसिलो जारी सारी आहे। उहो जेको एरो वारो कॉन्सेप्ट आहे उहो ईअं आहे त बाबा सिंगल लाइन में डेवलपमेंट जे तरफ़ खां वञूं था। पर जेकॾहिं असां मज़हबी नज़रिए खे वठूं, मतिलबु ईसाईयत जो कॉन्सेप्ट या इस्लाम जो असां कॉन्सेप्ट खणूं त बाबा न, ही जेके बे मुहरकात या हरकात थी रहियूं आहिनि, इन्हनि जे पोयां जेको आहे को
को क्रिएटर आहे, को माना हिन जो को मौजूदु ऐं ख़ालिक आहे, असां जस्ट एक्टर्स आहियूं। हाणे इहो मज़हब फ़ाम आहे, इहा जेकी आहे माना ईअं या वरी ईअं सम्झो त नेकी ऐं बदीअ में जहिड़ो आहे। ठीकु आहे, हाणे असां वटि ईअं आहे त बाबा आख़िर में जेको आहे बदी खे या शायदि इविल फोर्सिस खे जेको आहे शिकस्त थींदी ऐं पोइ जेको आहे एंड ऑफ हिस्ट्री थियणी आहे, इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। कंहिंजो इहो आहे त भई जेके जदीद कुझु पंहिंजे फिलासफ़रनि चवंदो बाबा दुनिया जेके एटम बम जे ढेर ते वेठी आहे, तबाही ईअं थियणी आहे। के चवनि था त न भई जेको आहे बदीअ खे शिकस्त ईंदी, इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। अच्छा, ॿियो कॉन्सेप्ट इहो आहे त भई उनखे हू चवनि था सीसा वारे फॉर्म में, यानी कारे जी कटिंग दी आहे त हिकिड़ी तहज़ीब जेको कटिजी थी वञे, जीअं असां अॻु में ॻाल्हि कईसीं, वरी ॿी तहज़ीब उनजो ॿार खणी थी वञे। ईअं हिकिड़ो कंहिं लिखियो आहे हिनखे पेंडोलियम जी शिकिल में, त भई जेको घड़ियाल खे पेंडोलियम लॻंदो आहे, राइट ते वेंदो आहे, लेफ्ट ते वेंदो आहे। ठीकु आहे, त हिकिड़ो निज़ाम जॾहिं ख़तमु थींदो आहे वरी ॿियो निज़ाम शुरू थींदो आहे, इहो तसलसल जारी मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां जेके आहे। पर बहितर नमूने आउं चवंदुसि त उन में जेको मटेरियल फैक्टर या जेको आहे जेको डिटरमाइनिंग फैक्टर आहे, जंहिंखे कार्ल मार्क्स जीअं सम्झो आहे, ऐं उनखां आउं बहितरीनु चवंदुसि कार्ल मार्क्स अॻु में इहो साॻियो तरीक़ो डायलैक्टिकल जेको तरीक़ेकार आहे उनखे सुठे नमूने जेको आहे हेगल सम्झो। हाणे हेगल ईअं थो चवे त बाबा वर्ल्ड स्पिरिट जेको हुन न असां ईअं सम्झो त वर्ल्ड स्पिरिट सां असां गॉड खे था चऊं, पर वर्ल्ड स्पिरिट टोटल ह्यूमन कॉन्शियसनेस खे थो चए फ्रॉम द बिगिनिंग ऐं हिन वक़्तु ताईं उहो टोटल ह्यूमन कॉन्शियसनेस जेकी आहे माज़ी वारी बि प्रिज़र्व थियल आहे ऐं उहो कंटिन्यूस फॉर्म में अॻिते हले थी। उहो उन जे हद पंहिंजो आइडिया में जेको आहे का फाइनल का एंड आहे। या ईअं सम्झो, मिसाल जी ॻाल्हि मां त ॿारनि खे ॿुधाईंदो बाबा हिस्ट्री जेकी आहे उहो हिकिड़ो टेपिस्ट्री वर्क आहे या हिकिड़ी पेंटिंग आहे, पर अनफिनिश्ड पेंटिंग आहे। हाणे इन जे पोयां मालिक जी ज़ात आहे, असां एज़ अ मुस्लिम सम्झंदा आहियूं त इहो उहो मास्टर पेंटर आहे। फाइनल पेंटिंग कहिड़ी थींदी, फाइनल डिज़ाइन कहिड़ी बीहंदी, उहो बहितर थो ॼाणे। असां जेके आहिनि जीअं मौलाना रोम चयो आहे त वी आर नथिंग मोर देन अ बुश इन द हैंड ऑफ द मास्टर पेंटर। ईअं हू हेगल उनखे सम्झे थो त जेको वर्ल्ड स्पिरिट जेको आहे या असांजो गॾियल जेको शऊर आहे उहो जेको आहे टकराव जी सूरत में थीसिस, एंटीथेसिस ऐं सिंथेसिस, वरी लेटर ऑन सिंथेसिस जेको आहे वरी थीसिस थी थिए, वरी थीसिस उनजो वरी ॿियो थो थिए। इहा जेको आहे एवर चेंजिंग प्रोसेस जेके उहो डायलैक्टिकल प्रोसेस चवे थो त हिकु इवेंट ॿिए इवेंट खे जनमु थो ॾिए। पोइ इन खे कार्ल मार्क्स खणी ईअं सम्झो त बाबा बज़ात ख़ुदि उहो इवेंट जेको आहे उहो मटेरियल फोर्सिस जेके आहिनि जेके गवर्निंग सोसाइटी ते गवर्न कनि थियूं, उन में जेको आहे जेके जदीद आलात आहिनि प्रोडक्शन जा, उन्हनि जो वॾो जेको आहे रोल आहे उहो डिटरमाइन कनि था, न कि हिकु इवेंट ॿी इवेंट खे जनमु ॾिए थो त इन जे पोयां उहो फैक्टर जेको आहे जेको फोर्स या सोर्सिस एंड फोर्सिस ऑफ उहे इन्वॉल्व आहिनि जेके आहे उहो डिटरमाइनिंग फैक्टर डिटरमाइन उहे कनि थियूं। इहो ईअं तरीक़ेकार आहे। बाक़ी त ईअं आहे उनखां अॻु में मिसाली ॻाल्हि इंडक्टर डिडक्टर जेको रिसर्च मेथोडोलॉजी जेकी जनरली ॿियनि सब्जेक्ट्स में पढ़ाईंदा आहिनि उन में ईअं आहे त मिसाली ॻाल्हि हिन में हिकिड़ो त सिंपली जेकी हिस्ट्री मौजूदु आहे इन खे असां जेकी फस्ट फॉर्म में असांखे मिले इन खे असां ईअं सम्झो त तख़लीयाती इन खे स्टैटिस्टिक्स में चवंदा आहियूं प्राइमरी डेटा जेका प्राइमरी डेटा उन में हिकिड़ी मिथ आहे। ठीकु आहे, हिकिड़ो सिंपल हिस्ट्री जेकी बि आहे, ॿियो जेको आर्कियोलॉजिकल एविडेंस जेको बि आहे उन मां मिलाए सिलाए करे जेको फस्ट असां वटि फस्ट हैंड हिस्ट्री जेकी मिले थी फॉर एग्ज़ाम्पल, उन खां पोइ रिकंस्ट्रक्टिव ऐं डिकंस्ट्रक्टिव जेको आहे थ्यूरीज़ बि आहिनि जेको आहे त तारीख़ जेकी आहे जीअं त इहो ॾिसो त आया उन ते को जेको तारीख़दान को दरबारी त न हुयो। ठीकु आहे, या उहो मिसाल जी ॻाल्हि कंहिं ख़ासि क़ौम या कंहिं ख़ासि रेस खे जेको आहे रिप्रेज़ेंट त नथो करे या उनखे फेवर डिसफेवर त नथो करे। हा, का ख़ासि इनक त न आहे, का मज़हबी इनक त न आहे उन ते चढ़ियल जेको आहे, या कंहिं ख़ासि
वक़्त जे बादशाह खे फेवर त न कयो थी मिसाल जी ॻाल्हि, ठीकु आहे न। पोइ हुन चयो त भई पोइ आसपास जी बि हिस्ट्री पढ़ो ऐं पोइ कोशिशि कयो त नए तरीक़े सां नए फॉर्म में हक़ीक़त जेके पाण एनालाइज़ कयो, मुख़्तलिफ़ पाण एनालाइसिस करे, पाण एनालाइज़ कयो। हा, पोइ इनखे असां रिकंस्ट्रक्शन ऑफ हिस्ट्री असां चऊं था। अच्छा, आख़िर में पवार साहब ॾाढियूं ज़बरदस्त तव्हां ॻाल्हियूं कयूं। हक़ीक़त इहा आहे त दिलि चए थी त तव्हां असांजा वधीक कचहरी कजे, पर हिकिड़े हिस्ट्री जे स्टूडेंट या हिकिड़े हिस्ट्री जे प्रोफेसर तौरु असां जंहिं ख़िते में रहूं था, असां जंहिं इलाइक़े में रहूं था, असां वटि हिकिड़ो जेतोणीकि तव्हांजो प्रॉपर सब्जेक्ट खणी आर्कियोलॉजी न बि आहे, पर हिस्ट्री, जोग्राफी, आर्कियोलॉजी इन्हनि खे असां अलॻि इंटररिलेटेड आहे। त तव्हां सम्झो था त मुंहिंजे दड़े जे हवाले सां जेके असां वटि हिन वक़्तु ताईं मिथ्स या थ्योरीज़ आयूं आहिनि, उहे केतिरी हद ताईं दुरुस्त आहिनि हिस्ट्री जे हवाले सां? सर, मुंहिंजे दड़े जी इन में त को डाउट न आहे त हेतिरी माना इन ते त मुतफ़िक़ आहिनि। 2500 खां 1500 BC क़दीम तहज़ीब आहे। इहो साॻियो ई पीरियड आहे जेको ॿुधाइनि था त आर्यन्स असां वटि या फर्स्ट सिविलाइज़्ड मैन जेके सॼो थो वञे, बुनियादी तौर ते माना मेजॉरिटी हिस्टोरियंस जो इहो ख़्यालु आहे त इहो सेंट्रल एशिया जा माण्हू आहे या ईस्ट यूरोप जा माण्हू आहे। जी जी जी, उहा हुया। ऐं यानी उन्हनि वटि जदीद दौर जूं या उन टाइम में जेकी जिद्दत हुई उन्हनि वटि उहा मौजूदु हुई। ऐं थोरो असांजे हितां जे लोकल माण्हू खां जेको हॾ काठ में बि जेको आहे मज़बूत हुया। पोइ ॾिसो न, कंहिं बि जंग में या बैटल में वार टेक्नोलॉजी तमामु वॾी अहमियत जी रखी, तमामु इम्पॉर्टेंट थी। ॾिसो, छा जॾहिं अंग्रेज़ हिते आयो त छा असां में जज़्बो न हुयो? छा जज़्बो हो? फाइट बि कईसीं, दुबई जी जंग, मियाणी जी जंग थियो न साईं, या जेको आहे 1857 जी जंग, असां उन्हनि खे तइदाद में बि वधीक हुयासीं, हू असां ते हावी छो थिया? उहो जदीद टेक्नोलॉजी, बाबा असां तलवार इस्तेमालु पिया कयूं या जेके हुननि जूं फरसूदा जेके गनूं इस्तेमालु पिया कयूं, हुनजो जदीद उन वक़्त जो जेको आहे उनजे करे असां ते हावी थी आहे। ईअं मिसाल के मोहम्मद बिन कासिम आयो त हुन वटि मंझकणी जो हुन इस्तेमालु कयो, जो कैटापुल्ट जो जेको आहे हुन असां वटि न हो। हुन उहा शइ हू रोम वारनि खां या यूरोप वारनि खां सिखिया जेको आहे उहा खणी आहे। ॿियो डिसिप्लिन ऐं उन्हनि जो जज़्बो ऐं हुननि जो पीरियड हुयो हिकिड़ो माना एक्सपेंशन जो जेको एक्सपेंड थी रहिया हुया ऐं कामयाब बि थी रहिया। सो उन में सिर्फ़ु असां उनजो शिकार न थियासीं, इन एक्सपेंशन जो तमामु घणा मुल्क उनजो शिकार थिया। सो बाक़ी इहा ॿी शइ आहे त जे तौर ते ॻाल्हि ईअं आहे त आर्या जॾहिं आया हिते त उन्हनि हू चवंदा त माना आर्या खां पोइ जेके बि माना सिकंदर आज़म आयो आहे, चंगेज़ खान जेको आहे आयो अल्तुतमिश जे दौर में जेको आहे सिंधु दरिया ताईं पोइ सिंध खे लताड़े वियो आहे, जेको आहे फारसी भाषा जे पोयां वियो। उन खां पोइ इवन बाबर, ज़हीरुद्दीन मोहम्मद बाबर, हिन दरिया जी ओज ऐं मस्ती ॾिठी आहे ऐं हुन हिन खे चयो अथई दरिया न समुंड आहे। इन्हनि तक़रीबन सभिनी जा जेके किरदार जेके आहिनि, हा, शींहं दरिया सभु ॿियो त सिंधु जेको हुननि नालो रखो उनजी बि माना सागर या महासागर जी माना निकिरे थी, जेको आहे त बाबा हीअ दरिया न हीअ समुंड आहे, माना उन्हनि आर्यन इहो नालो ॾिनो। पोइ जेके माण्हू सिंधु दरिया जे लेफ्ट ऐं राइट जे किनारे आबाद थिया उन्हनि खे सिंधी या इंडियन या हिंदी बि बुनियादी तौर ते जेको आहे संस्कृत में उनखे हिंदी थो चइजे, सिंधीअ में सिंधी थो चइजे। हा, इंडस जे असां वटि यूनानी आया त यूनान पंहिंजो सिकंदर आज़म सां पंहिंजो हिकिड़ो तारीख़दान मोहक़िक़ गॾु हुयो, जेको चंद्रागुप्ता मौर्य वटि एम्बेसडर बि थी आयो सिलियोक्स निक्टर जे तरफ़ खां, माना जेको जनरल हुयो सिकंदर आज़म जो, मेगास्थेनस या मेगास्थेन्स। उन किताबु लिखो इंदिका। हा, इंदिका हुन इंडिया खे नालो ॾिनो। हा, हाणे इन इंदिका जे इंद मां पोयां IA ॾेई करे जेको आहे इंडिया कयो वियो, जेको आहे रोमन्स या बर्तानिया वारनि जेको आहे। हाणे हिंदी, सिंधी, इंडियन या अरबी सिंधी चवंदा आहिनि, या फारसी उनखे दाल हे ॾेई करे सिंध
या सिंधी लिखंदा आहिनि बुनियादी तौर ते साॻा ई माना वारा लफ़्ज़ आहिनि जंहिंजी माना प्रोनाउंसिएशन पंहिंजी ॿोलीअ में थोरी डिफरेंट आहे, माना साॻी आहे। सिंध माना सिंधू दरिया ऐं उनजे आबाद जेके सिंधी या इंडियंस उहे जेके इन जी ॿिन्ही किनारनि सां आबाद थिया। हाणे आख़िर में हिकिड़ो ॿियो बि सुवालु जेको मां साईं डॉक्टर शर साहिब खां बि पुछियो हो, हुन ॾाढो दिलचस्प जवाबु ॾिनो हुनजो, तव्हां खां पुछणु चाहींदुसि त हाणे उन दौर में जॾहिं असां ॾिसूं त इंडस रिवर त हज़ारे सालनि खां वठी वहे थो हितां, हिन जो इहो ई रस्तो रहियो आहे, उहो रस्ता पंहिंजा मटाईंदो बि रहियो आहे, पर हिकिड़ा जेके वॾा आबादी वारा शहर उन किनारे ते आबाद हुया उन में मोहन जो दड़ो हिकिड़ो असांखे वॾो शहर मिले थो। छा उन दौरनि जे अंदरि ॿिया अहिड़ा शहर इन इंडस रिवर जे किनारे ते आबाद न हुया जो उन्हनि जो असांखे आसार कोन था मिलनि? तहज़ीबुनि जो बुनियादु त मिसाली ॻाल्हि मिस्र जी तहज़ीब नील नदी जे किनारे ऐं सुमेरिया ऐं बेबीलोनियंस यूफ्रेटस ऐं टिग्रिस जे किनारे असां टी पुराणी तहज़ीब आहियूं, ठीकु आहे। ऐं असां खां पोइ जेको आहे हा गैंग्स गंगा ऐं जमुना वारी इहा पटी इहा लेटर आहे न असां खां पोइ जी आहे, पर इन खां असां खां पोइ वरी चीन जी तहज़ीब चीन जी सॼी गॾियल तौर ते तहज़ीब खे ई त माना इंडस जी तहज़ीब चयो वेंदो हो न, गॾियल तौर ते इंडिया बि हुई, हिंदुस्तान गॾियल तौर ते हुयो इलाइक़ो सॼो, त इहा असल में इंडिया जी तहज़ीब ई त हुई जेका इंडस असांजे सब कॉन्टिनेंट जे माण्हुनि जी गॾियल आइडेंटिफिकेशन आहे इंडस सिविलाइज़ेशन, ठीकु आहे। ईअं असां खां पोइ जेको चाइना वारनि जी आहे जेके येलो ऐं यंगटेज़ रिवर जे किनारे शहर आबाद थिया, ठीकु आहे। हाणे असां वटि जेको ऐं नाईं सदी जे या जे एंड में या 10वीं सदी जे शुरू में इब्न होकल जो सिंध जो पहिरियों नक्शो जेको आहे ऐं ॿियो अस्तखरी जो आहे, इहे 2-3 सालनि जो फ़र्क़ु अथनि। उन जा जेके नक्शा आहिनि डॉक्टर M.H. पंवर साहिब किताब क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध ऐं सुमरा किंगडम उन में काफ़ी नक्शा ॾिनल आहिनि। इहो उन में इहा जेकी तव्हां ॻाल्हि कई त शहर मोजदड़ी खां अलावा मथे त हड़प्पा हुयो, हड़प्पा खां अलावा मेजर साइट ही आहे मोजदड़ी, पर हिन खां अलावा जेके कच्छ ऐं काठियावाड़ में हिन वक़्तु के साइट्स दरियाफ़्त थियूं आहिनि हाणे वेरी रिसेंटली जेको आहे चंद साल थिया आहिनि ऐं उन ते इंडिया में कमु हले थो, उहे बि चवनि था त उहे काफ़ी माना वॾी एरिया में शहर उतां लधा विया आहिनि जेको आहे। त 11वीं सदी खां अॻु में जीअं त माना हुन में उन नक्शे में ज़ाहिर आहे त सिंध त मुल्तान ताईं ॾेखारियल आहे 9वीं सदी जे शुरूआति में, ऐं मुल्तान खां ऐं उनजे आसपास खां हिकिड़ो भरिसां पेराल नदी थी सिंध सां वहे जंहिंखे हाकड़ो या जेको आहे सरस्वती चए थो वञे, इहा सखर या रोड़ी खां पोइ वरी सिंगल थी थिए हिन में मिले, ठीकु आहे। अच्छा हिन में मिले पई ऐं अॻिते हली हिकिड़ो ॿेट पई ठाहे नौशहरो फेरोज़ जेको प्रेज़ेंट असांजो डिस्ट्रिक्ट आहे असांगढ़ वग़ैरह इन खां वेंदे हैदराबाद ॿेट ठाहे पई, उन विच ॿेट में जेको आहे ब्राह्मणाबाद या मंसूरा जेको अर्बन मंसूरा जेको ठाहे, हाणे इहो उहो दौरु आहे। हाणे 11वीं सदी ताईं इहा शइ क़ाइमु आहे, ठीकु आहे। 11वीं सदी जे एंड में या 12वीं सदी जे शुरूआति में 2 जॻहियुनि ते माना 2 किताबनि में आहे त ज़िलज़िलो आयो आहे, उन ज़िलज़िले जे करे मंसूरा या ब्राह्मणाबाद बि गरक थी वियो, ऐं उन खां अलावा अछड़े थर ॾे इवन कच्छ काठियावाड़ ॾे इहे केनाल जे ज़रिए या सम्झो त सिंधु जूं सन्हूं शाखियूं एसि ताईं वेंदियूं हुयूं आबाद, ऐं कच्छ काठियावाड़ जेको उन टाइम में सिंध में हुयो ऐं गुजरात जा कुझु इलाइक़ा, त इहो कच्छ काठियावाड़ ईअं हिन वक़्तु किथे रेगिस्तान आहे किथे दलदली इलाइक़ो आहे, ईअं न हुयो, इहो आबाद ऐं ज़रखेज़ इलाइक़ो हुयो जेको आहे, जेको इन ज़िलज़िले जे माना मुतासिर थियो जेको आहे। हाणे हीउ जेको सॼो असांजो तहज़ीबुनि जो हिकिड़ो सफ़र रहियो आहे, छो त हीउ त किनारे ते आबाद हुयो शहर, सभु किनारे ते शहर आबाद हुया, हज़ारे सालनि में केतिरा ई फुट इहो असांजो इंडस लट ठाहे चुको आहे जेके असां एल्यूएल प्लेन चऊं, ऐं मां सम्झां थो मुंहिंजो ख़्यालु आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु पंहिंजो ज़ाती तौर ते इन हवाले सां बि जुड़ियो त इहो डॉक्टर शर साहिब ई जवाबु ॾिनो हुयो त साईं हीअ जेके शहर आहिनि इहे हिन जे हेठां मौजूदु आहिनि,
पर इनखे एक्सकेप केरु करे? इहो जीअं हाणे रिसेंटली थियो आहे त सिंधु दरिया जे विच में जेको आहे खूह लधो। बिल्कुलु, लट जेके आहिनि उहे एतिरा वॾा थी विया आहिनि जो हाणे तव्हां 15 फुट या 20 फुट या 30 फुट हेठि जेको आहे ज़मीन कीअं खोटींदव, उनजे अंदरि इहे आसार मौजूदु हूंदा। छो त हज़ारे सालनि में हीअ जेका सॉइल आहे इन जा लेयर्स जेके आहिनि उहे डिपॉज़िट थींदा विया आहिनि, जंहिंजे करे इहे तहज़ीबूं ऐं वॾियूं तहज़ीबूं इन जे करे ज़ाहिर आहिनि जो उहे मेट्रोपॉलिटन शहर आहिनि उन दौर जा त निशान तमामु घणे वक़्त ताईं रहंदा, छो त उते मल्टी स्टोरीज़ बिल्डिंग आहिनि। पर उते मां सम्झां थो कंबर ऐं शहदादकोट जहिड़ा शहर ऐं लाड़काने जहिड़ा शहर थी सघे थो लट में गुम थी वञनि। त मां सम्झां थो तारीख़ में इहे उन दौर में मुख़्तलिफ़ इन सॼी इंडस रिवर ते ॿिया बि शहर आबाद हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु, जेके लट में अची विया आहिनि। बिल्कुलु हूंदा। मिसाली ॻाल्हि जी हाणे रोड ई तमामु क़दीम शहर आहे। सखर अर्बन जो तामीर, सखर इहे पुल हुई जंहिंजो सकर सुकर समथिंग जेको आहे उनजो नालो पोइ हिते शहर आबाद थियो। रोड या अलोर या अरोड़ चवनि था त हिते दरिया सोढ़ो थो थिए न, उहो दरिया हिते पाणी आवाज़ु कंदो आहे जेको आहे उन टकरियुनि जे विच मां थो अचे या सोढ़ो आहे हिते दरिया, जंहिंजे करे उन आवाज़ जे शोर जे करे। ऐं राजा डार जे दौर में कैपिटल आहे हिते जेके ख़ासि तौर ते माउंटेन्स आहिनि उन ते बि इरोजनल फीचर्स उहे पाणीअ जा जेको तव्हां चओ था न पाणी वहंदो या आवाज़ निकिरंदो त उहे इरोजनल फीचर्स मौजूदु आहिनि। जी जी। अच्छा, ईअं बि आहे त सिंधु दरिया लाइ चए थो वञे त एवरेज हर 50 साल में पंहिंजो रस्तो मटाईंदो आहे, जेसि ताईं उनखे बंदि न हुया अंग्रेज़नि, जेसि ताईं उनखे नेचुरली हूंदो आहे न, जॾहिं उनजो जेको बॉटम हूंदो आहे उहो फिल थी वेंदो आहे। जीअं असां वटि वाहन जी खाटी न खजंदी आहे त उहो आहिस्ते आहिस्ते फिल थी वेंदो आहे त पोइ ओवरफ्लो थींदो आहे, ओवरफ्लो थींदो आहे त वरी उहो पंहिंजो। बहरहाल 11वीं सदी जे इन ज़िलज़िले जो माना दरिया बि रुख मटियो। दरिया थोरो जेको आहे अञा खेरपुर वारे पासे ॾे हुयो, ईअं सम्झो। इहो पोइ थोरो लाड़काणे जे वेझो आयो। हीअ जेको लाड़काणे वारो इलाइक़ो, इनखे मां खे पुराणो टर्म पंहिंजो आबादी जेको ॿुधिया वारो इलाइक़ो सॼो थो वञे, पोइ हेठि शिविस्तान या सेवण वग़ैरह इहो अचे थो। बहरहाल हीअ जेको आहे लाड़काणो दादू या हीअ कंबर शहदादकोट वारो इन इहो जॾहिं दरिया हेॾे सुरियो आहे त पोइ हेॾे आबादी जेको आहे वधी आहे जेकी आहे, न त इन खां अॻु में जेको आहे ईअं सम्झो त सेवण खां हेठि या जेको अछड़े थर खां हेठि माना लोअर जेकी सिंध आहे या लाड़ आहे जेको आहे वधीक ज़रखेज़ आबाद जेकी आहे या आबादी हेॾे हूंदी। शर्मा साहिबु, हाणे आख़िर में तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त छो त असां ख़ासि तौर ते तव्हां इम्पोर्टेंस जे हवाले सां काफ़ी सारियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं हाणे असांखे थोरो इहो ॿुधायो त जेको ॿारु जेको नौजवान हिस्ट्री में मास्टर्स करे थो उनजो स्कोप कहिड़ो आहे, माना उहो छा करे? अच्छा, प्रोफेशनली चवंदा। ॾिसो, माना हिकु त टू मी जेको आहे त उहो टीचिंग लाइन बेस्ट आहे। पर मूंखे कंहिं दोस्त चयो त साईं तव्हां इहो डिग्री कयो त हिन में त यूनिवर्सिटी में ऑफर्स में बि तव्हांखे मिले भई कॉलेज साइड खां या जेको आहे त हिनखे स्कोप न आहे। सो असल में इहो मार्केटिंग जे हवाले खां सुवालु आहे। मार्केट ओरिएंटेड असां वटि त साइंस जा सब्जेक्ट आहिनि, में त जेको हले थो या बिज़नेस जूं डिग्रियूं वग़ैरह हे हो। असल में आउं जेकी त ॿुधायो तव्हांखे, आउं जेकी डिग्री कई इन हवाले खां कई त मुंहिंजी स्टडी खां वधीक इन में हुई। उन हवाले खां जेको आहे मुंहिंजो पंहिंजो ज़ाती पर्सनल शौक़ु रहियो आहे हिस्ट्री, ऐं उन में हिस्ट्री में बि ख़ासि तौर ते फिलासफ़ी ऑफ हिस्ट्री, या ईअं सम्झो त फ़लसफ़े सां थोरो टच रहियो आहे, लिटरेचर सां रहियो आहे। उनजे करे मुंहिंजी ज़ाती माना ख़्वाहिश हुई। बाक़ी ॿियो इहो आहे त हिस्ट्री टीचिंग खां अलावा यानी आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट में जेको आहे अॻे इहो खातो फेडरल पब्लिक जो खातो हुयो। हाणे शायदि सिंध गवर्नमेंट खे 18 अमेंडमेंट खां पोइ सिंध गवर्नमेंट खे मिलियो आहे। इन में जॉब्स ईंदियूं रहंदियूं आहिनि। ॿियो आर्काइव खातो शायदि फेडरल गवर्नमेंट जो को अलॻि सां इदारो आहे, उन में जॉब्स ईंदियूं रहंदियूं आहिनि इन जे मुतलिक़। गुफ़्तगू ॿुधी असांजे प्रोफेसर शेरमोहन पंवर साहिब जी, ऐं शेरमोहन पंवर साहिबु असांखे हिस्ट्री सब्जेक्ट जे हवाले सां ॼाण फ़राहम कई, ऐं उन सां गॾोगॾु असांखे सिंध जी तारीख़, साउथ एशिया जी तारीख़ ऐं दुनिया जी तारीख़ जे हवाले सां बि
ॻाल्हियूं ॿुधायूं। यकीनन हिन अॼोकी गुफ़्तगू मां उहे दोस्त ख़ासि तौर ते जेके हिस्ट्री सां दिलचस्पी रखंदड़ आहिनि उहे तमामु घणो फ़ाइदो वठंदा। ॿियो के अंदरि और जे सिलसिले में असां अॼु अव्हां खां मोकिलायूं था। ॿिए दफ़े वरी कंहिं नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु कंदासीं।